प्यारा शागिर्दो, गुज़िरियल वीडियो में असां ज़ेर जे आवाज़ वारा लफ़्ज़ पढ़िया हुआसीं सबक टियों में। अॼु असां जेको सबक पढ़ण वञी रहिया आहियूं सबक चोथों आहे ऐं उन में ज़ेर ऐं ये कंहिं अखर खे अचनि था त उन जो आवाज़ छा थो ठहे। अचो त पाण पढ़ूं। पढ़ण खां पहिरीं ही शक्ल छाजी आहे? सी टी सी टी सी सीन ये ज़ेर। सीन खे ये ऐं ज़ेर ॿई अचनि था तॾहिं ही आवाज़ ठहे थो सी। टी टे खे ये ऐं ज़ेर ॿई अचनि था तॾहिं आवाज़ ठहे थो टी। सी टी ॿ आवाज़ सी टी। सी सीन ये ज़ेर सी, टी टे ये ज़ेर टी। ही सीन ये ज़ेर सी, टे ये ज़ेर टी, सी टी। ही शक्ल छाजी आहे? तीली। ती ते खे ये ऐं ज़ेर ॿई अचनि था त ती आवाज़ थींदो। पोयां ली ली लाम खे ये ऐं ज़ेर अचनि था त ही लाम ये ज़ेर ली थींदो। ती ली ॿ आवाज़ ती त ये ज़ेर ती, ली लाम ये ज़ेर ली, ती ली। ही ते ये ज़ेर ती, लाम ये ज़ेर ली, ती ली। ही छा आहे? शीशी। शी शी शीन खे ये ऐं ज़ेर ॿ अचनि था त आवाज़ थींदो शी। ॿियो बि आवाज़ पोयों बि आवाज़ साॻियो आहे शी शी। ॿ आवाज़नि शी शीन ये ज़ेर शी ऐं शी शीन ये ज़ेर शी। शी शी शीन ये ज़ेर शी शीन ये ज़ेर शी, शी शी। अचो सबक खे पढ़ूं। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सबक चे वाव चो, थे वाव नून पेश थूं, चौथों। सीन ये ज़ेर सी, ते ये ज़ेर टी, सी टी। हे ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर है ही। सीन ये ज़ेर सी, ते ये ज़ेर टी, सी टी। अलिफ मदा हे ये है आहे। ते ये ज़ेर ती, लाम ये ज़ेर ली, तीली। हे ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर ही। ते ये ज़ेर ती, लाम ये ज़ेर ली, तीली। अलिफ मद आ हे ये है आहे। शीन ये ज़ेर शी, शीन ये ज़ेर शी, शीशी। हे ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर ही। शीन ये ज़ेर शी, शीन ये ज़ेर शी, शीशी। अलिफ मद्दा हे ये है आहे। ही गाफ के ज़बर आहे ऐं सीन के ज़बर आहे त ही पढ़बो गाफ ज़बर ग, सीन ज़बर स, गस। छे ज़बर छ, डे ज़ेर डे, छे ज़बर छ, डे ज़ेर डे, छडे। शीन अलिफ शा, बे अलिफ बा, सीन ज़ेर से, शाबा से। डे अलिफ डा, डे ये ज़ेर डी, डे अलिफ डा, डे ये ज़ेर डी, डाडी। नून अलिफ ना, नून ये ज़ेर डी, नानी। सबको चौथों। सीटी हिय, सीटी आहे। तीली हिय, तीली आहे। शीशी हिय, शीशी आहे। गस छॾ, शाबाश, ॾाॾी, नानी। दोस्तों कंहिं अखर खे ये ऐं ज़ेर ॿई अचनि त उहो ये मारूफ़ सॾाइबो ऐं कंहिं अखर खे वाव ऐं पेश ॿई अचनि त उहो वाव बि मारूफ़ सॾाइबो ऐं कंहिं अखर खे ज़बर ऐं ये ॿई अचनि त हू ये लीन सॾाइबो ऐं कंहिं अखर खे वाव ऐं ज़बर ॿई अचनि त हू वाव लीन सॾाइबो। त किन लफ़्ज़नि जी हिजे जंहिंमें एराब ऐं अखर
पोयूं अलिफ इलत अचनि था अलिफ वाव ये त उन में उनजी हिजे कीअं कराइबी जीअं ही सीन सां गॾु ये ऐं ज़ेर ॿई आया त हिन खे ऐराब पहिरीं चइजे या हर्फ इलत जेको पोयां अचे थो उहो पहिरीं चइजे। असांजे महिरबान मोहतरम उस्ताद साहिबान असांखे हीअं पढ़ायो आहे त ऐराब जेका आहे उहा पहिरीं चइबी ऐं अखर यानी हर्फ इलत पोइ चइबो जीअं सीन ये ज़ेर सी टे ये ज़ेर टी हीअं पढ़ायो आहे। ऐं बि हुननि मोहतरम उस्ताद साहिबान जे पढ़ाइण वारे तरीक़े खे रेटण मुनासिब नथो सम्झा, तंहिंजे करे आउं हिन तरीक़े सां पढ़ायां पियो। जेकॾहिं ही मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो।